नाज़िम वज़ीर आज़म इमरान खान अज बजट इजलास के खिताब कंदो। उन हवाले से अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर मुदस्सर राजपूत। जी मुदस्सर, छा अपडेट्स आहिनि? जीअं त अॼु साल 2021-22 जो जेको इख़्तितामी बजट सेशन आहे उहो ख़तमु थींदो। अॼु जे इख़्तितामी सेशन में वज़ीर आज़म इमरान खान बजट इजलास में ख़िताब कंदो ऐं जेको बजट मंज़ूर थियो आहे कल्ह हुनजे अफ़ादियत अहमियत हुनजे अहम तरीन नुकात ते पंहिंजा ख़्यालात पेश कंदो। वज़ीर आज़म जो जेको अॼु क़ौमी असम्बली में ख़िताब मतवक़ो आहे इन जे हवाले सां ज़रीन जो चवणु आहे त अपोज़िशन पारां शदीद एहतजाज करण जूं तयारियूं मुकमल कई वियूं आहिनि। इन हवाले सां ज़रीन जो इहो बि चवणु आहे अपोज़िशन जे जेके मेंबर आहिनि उन्हनि पारां इहो ऐलान कयो वियो आहे, फ़ैसिलो कयो वियो आहे त वज़ीर आज़म इमरान खान अगरि उन्हनि जे पार्टी जे सरबराहनि ऐं लीडरान जे हवाले सां को बयानु जारी कंदो या बयानु पेश कंदो या ॻाल्हाईंदो त उन मौक़े ते अपोज़िशन जा जेके मेंबर आहिनि शदीद एहतजाज बि कंदा। इन सॼी सूरत हाल खे ॾिसंदे जेके हुकूमती मेंबर आहिनि, हुकूमती वुज़रा आहिनि, उन्हनि मुलाक़ात करण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं अपोज़िशन जे जेके अॻवान आहिनि उन्हनि खे एतमाद में वठण जे लाइ सिलसिलो शुरू कयो आहे। कुझु देरि खां पोइ वज़ीर ममलिकत अली मोहम्मद खान आहे, उहा अपोज़िशन नून लीग ऐं पीपल्स पार्टी जे रहनुमानि सां मुलाक़ात कंदो ऐं जाके वज़ीर आज़म जे ख़िताब जे दौरान कंहिं क़िस्म जी बदनज़मी न थी सघे ऐं पुरअमन तरीक़े सां सेशन जो इख़्तिताम थी सघे। इन हवाले सां कुझु देरि खां पोइ मुलाक़ात मतवक़ो आहे, पर अपोज़िशन पारां हिन वक़्तु इहो ज़रियनि चवणु आहे त हथी फ़ैसिलो कयो वियो आहे त वज़ीर आज़म जे ख़िताब जे दौरान हू पंहिंजो एहतजाज ज़रूरु रिकॉर्ड कराईंदा। जी मुदस्सर, जी मेहरबानी।